हिन वीडियो में जंहिं टॉपिक जंहिं मौज़ू ते असां ॻाल्हाईंदासीं उहो मैथमेटिक्स रियाज़ी जी सभ खां अहम टॉपिक आहे मौज़ू आहे। असां जंहिं ते ॻाल्हाईंदासीं उहो आहे सर्कल। हाणे असां हिकु सर्कल दाइरो ठाहे रहिया आहियूं। सर्कल खे दाइरो चइबो आहे, गोल शिकिल चओ, ठीकु आहे। हाणे असां दाइरो पको असां परफेक्ट त न ठहंदो, पर असां इहा कोशिशि कंदासीं पाण जे हथ सां ठाहिण जी, जीअं असां बहितर खां बहितर ठाहे सघूं। ठीकु आहे। हीउ हाणे हिकिड़ो सर्कल दाइरो आहे। ठीकु आहे, असां हिनखे चवंदा आहियूं सर्कल, नालो लिखी था छॾियूं सर्कल। ठीकु आहे। सर्कल में असां सभु खां शइ पहिरीं पढ़ंदा उहो हूंदो आहे डायामीटर। ऐं डायामीटर छा हूंदो आहे? डायामीटर हूंदो आहे मुफ़ासिलो हिकु सर्कल जी कुंड खां हिकु पॉइंट खां ॿी पॉइंट ताईं। जेका जेका लाइन लकीर असां ठाहींदा आहियूं उहा हुनजे मर्कज़ सेंटर खां पास कंदी आहे, गुज़रंदी आहे। ठीकु आहे। त मर्कज़ खां जेका लाइन गुज़रे हिकु पॉइंट खां ॿी पॉइंट ते, हिकु कुंड खां ॿी कुंड ताईं वञे सर्कल जी, हुनखे असां चवंदा आहियूं डायामीटर। हाणे सवाल जेको माण्हू हज़ारे सालनि खां पुछी रहिया आहिनि त डायामीटर जो क़तर ऐं सरकमफेरेंस यानी घेरो, घेरो छा हूंदो आहे? असांजो सर्कल जो जेको चौधारी जेको मुफ़ासिलो आहे, जेको चौधारी मुफ़ासिलो आहे, इहो केतिरो हूंदो आहे, हिनखे चवंदा आहियूं असां सरकमफेरेंस। त डायामीटर ऐं सरकमफेरेंस में पाण में कहिड़ो तालुक आहे? सरकमफेरेंस खे असां सी सां ज़ाहिर कंदा। त असां हाणे कुझु अहिड़ी शइ करे सघूं था कि असां हिकिड़ो तार जो टुकड़ो खणूं था। ठीकु आहे। ऐं तार जे टुकड़े जी माप घणी हूंदी? उहा हिन सर्कल जे डायामीटर जे बराबरि हूंदी। उनखे असां हिन चौधारी सर्कल जे सरकमफेरेंस जे रखणु शुरू कयूं। त हिकिड़ो टुकड़ो हेसि ताईं बीठो, मिसाल। ठीकु आहे। हिन खां ॿियो टुकड़ो रखियोसीं, ओतिरो डायमीटर एतिरो, हेसि ताईं बीठो। टियों टुकड़ो रखियोसीं, मिसाल, हेसि ताईं बीठो। अञा थोरो फ़ासिलो बची पियो। जेको सरकमफेरेंस असांजो अचे थो उहो 3 डायमीटरनि जे बराबरि अचे थो, 3 डायमीटर खां थोरो वधीक, ऐं 3 पॉइंट समथिंग डायमीटर या 3 पॉइंट कुझु डायमीटर वधाए करे सरकमफेरेंस अचे थो। ॿियो तरीक़ो हिनखे सोचण जो इहो आहे कि अगरि असां सरकमफेरेंस खणूं, हुनखे वंड करायूं असां डायमीटर सां। हाणे डायमीटर खे असां आम तौर ते नंढी डी सां ज़ाहिर कंदा आहियूं, त असां हिनखे नंढी डी सां ज़ाहिर कयूं था। ठीकु आहे। त सरकमफेरेंस ऐं डायमीटर जो जेको पाण में रेशियो आहे, ठीकु आहे, हिनखे वंड कराईंदासीं, उहो हिकु मख़सूस अंग ईंदो आहे। ठीकु आहे। इहो मख़सूस अंग छा जे बराबरि आहे? इहो तक़रीबन बराबरि हूंदो आहे 3 पॉइंट कुझु अॻिते अंग ईंदा। ठीकु आहे। 3 पॉइंट खां पोइ कुझु अॻिते अंग ईंदा। ईअं असां हिते कढी आयासीं। हाणे हज़ारनि सालनि ताईं माण्हुनि इन ते कमु कयो ऐं इनखे दुरुस्त खां दुरुस्त कढंदा आया कि उहो अंग आहे छा। ठीकु आहे। त उहो जेको अंग अचे थो, जेको इहो रेशियो अचे थो सरकमफेरेंस ऐं डायमीटर जो, उहो हिकु मख़सूस ख़ासि नंबर आहे। उहो हूंदो आहे 3.1415 ऐं अॻिते इहो हलंदो रहंदो। हाणे इहो वरजाए रिपीट बि न थींदो। ठीकु आहे। बार बार इहे अंग रिपीट न थींदा, साॻिया न ईंदा। इहो वॾो हिकु ख़ासि अंग आहे। हाणे तव्हां तसवुरु करे सघो था कि डायमीटर ऐं सरकमफेरेंस में पाण में जेको तालुक आहे, ठीकु आहे, इहो जेको अंग असांखे मिले थो, इहो काफ़ी यूज़फुल आहे। ठीकु आहे। काफ़ी कमु ईंदो आहे। ठीकु आहे। पर हाणे इहो अंग पूरो लिखणु हमेशह हर टाइम इहो यूज़फुल न आहे, इहो असांजो कम जो न आहे कि हर दफ़ा असां हिन अंग खे लिखूं। ठीकु आहे। हिन अंग खे यादि करणु हिकिड़ो वॾो आलमी रिकॉर्ड थी सघे थो कि अंग खां पोइ अंग खुटनि ई नथा, असां 20,000 ताईं मिसाल अंग यादि कयूं, 3.1415 इहो हलंदो रहे। ठीकु आहे। त मैथमेटिशियन्स रियाज़ीदाननि हिकु तरीक़ो कढियो कि असां हिन अंग खे हिकिड़ो नालो ॾींदासीं पाए जो। ॿियो तरीक़ो हिनखे सोचण जो इहो आहे कि जेको हे रेशियो आहे, जेको तालुक आहे सरकमफेरेंस ऐं डायमीटर जो, उहो पाए जे बराबरि आहे। ठीकु आहे। त अगरि असां सरकमफेरेंस छा हूंदो आहे? असांजो चौधारी जेको घेरो हूंदो आहे, ठीकु आहे, घेरो चइबो आहे, चौधारी जेको मुफ़ासिलो हूंदो आहे, हिनखे अगरि असां वंड करायूं डायमीटर सां, ठीकु आहे, क़तर खां, त इहो बराबरि ईंदो पाए जे। हाणे इहा ॾिसजे त आहे काफ़ी आम शइ। ठीकु आहे। पर हीअ वॾी कम जी शइ आहे। ठीकु आहे। इहो जेको अचे थो असां वटि तालुक अचे थो, इहा वॾी कम जी शइ आहे। हाणे पाए यूनानी लफ़्ज़ आहे, ठीकु, अखर आहे, हिनखे असां पी आहे, हिन पाए सां शो कंदा आहियूं। ठीकु आहे। ऐं इहो असांजी मैथमेटिक्स जी हर ब्रांच में कमु ईंदो आहे। अॻिते तव्हां पढ़ंदव त तव्हां कैलकुलस में, अलजबरा में, हर शइ में तव्हांजो इहो कमु ईंदो। हाणे कैलकुलस में अहिड़ा काफ़ी थ्योरम्स पढ़ाया वेंदा आहिनि जंहिंमें मर्कज़ी किरदारु पाए जो हूंदो आहे, जेके नेचर जी, समाज जी एग्ज़िस्टेंस खे प्रूफ कंदा आहिनि। ठीकु आहे। अचो त हाणे ॾिसूं हे असांजो हे जेको तालुक आहे कीअं कम जो आहे। ठीकु आहे। हे जेको रिलेशन आहे कम जो कीअं आहे। हाणे मिसाल तौरु असां वटि को सर्कल आहे जंहिंजो डायमीटर डी बराबरि आहे 10 सेंटीमीटर जे। त उन सर्कल जो सरकमफेरेंस छा थींदो इन डायमीटर जे हिसाब सां। ठीकु आहे। त असां हे जेको तालुक इस्तेमालु करे रहिया हुआसीं, इनखे इस्तेमालु कंदासीं। ठीकु आहे। त हाणे इनखे असां थोरो तब्दील कयूं था कि अगरि ॿिन्ही पासे डी सां डायमीटर सां ज़र्ब करायूं त सरकमफेरेंस असांजो अची वेंदो सी बराबरि थी वेंदो असांजो पाए ज़रबिया डी। पाए डी हिनखे लिखंदा आहियूं। ठीकु आहे। पाए ज़रबिया डी। त हाणे जॾहिं सरकमफेरेंस पाए डी आहे, त असां डी असां 10 सेंटीमीटर बराबरि आहे, सरकमफेरेंस असांजो थी वेंदो, जो थी वेंदो 10 10, ठीकु आहे, 10 पाए सेंटीमीटर। हाणे इहा काफ़ी दिलचस्प ॻाल्हि आहे। ॾिसो, हाणे अगरि असां रेडियस या रिदास चइजे या नीम क़तर चइजे, उन जे बारे में सोचणु चाहियूं, उन जे बारे में मालूम करणु चाहियूं,
त रेडियस हूंदो आहे डायमीटर जो अधु, हे असां हिनखे चवंदा आहियूं रेडियस आर, हिन आर सां शो कंदा आहियूं, ठीकु आहे, ज़ाहिर कंदा। त हाणे इन जे डायमीटर खे असां लिखी सघूं था ॿी तरीक़े सां, कि डायमीटर बराबरि हूंदो आहे ॿिनि रेडियसनि जे 2000 रुपया आर, ठीकु आहे। त अगरि असांजो जेको तालुक हुयो इनखे असां तब्दील करे लिखूं रेडियस जी शक्ल में, त सरकमफेरेंस थी वेंदो पाए, ऐं सरकमफेरेंस बराबरि हूंदो आहे पाए ज़रबिया डी। त हाणे डी जी जॻह ते असां जेको डायमीटर आहे इन जॻह ते लिखंदासीं 2 ज़रबिया आर, त इन जॻह ते असां लिखंदासीं पाए ज़रबिया 2 ज़रबिया आर, ठीकु आहे। हाणे ॾिस इन सरकमफेरेंस बराबरि थी वेंदो, हाणे त मां हिते पाए लिखी छॾियो आहे, 2 ज़रबिया पाए न 2 ज़रबिया आर लिखणो आहे, ठीकु आहे, हे अची वियो 2 ज़रबिया आर। असांखे सरकमफेरेंस असांखे रेडियस जी शक्ल में असांखे हिते मिली वियो, त सरकमफेरेंस खे असां लिखी सघूं था, ॾिसो कि सरकमफेरेंस असांजो जवाबु अची वेंदो 2 ज़रबिया पाए ज़रबिया आर। असां आम तौर ते हीअं लिखियो वेंदो आहे कि 2 खे ज़रब ॾींदासीं पाए सां, हुनखे ज़रब ॾींदासीं आर सां, सरकमफेरेंस जो असांजो हाणे रेडियस जी शक्ल में असांखे मिली वियो। त हिनखे मज़ीद वाज़े करण लाइ असां हिकिड़ो ॿियो मिसाल था कयूं। मिसाल तौरु असां वटि को सर्कल आहे जंहिंजो असांखे रेडियस मिलियल आहे आर बराबरि आहे असांजो मिसाल 5 सेंटीमीटर जी, ठीकु आहे, सेंटीमीटर त इन जो सरकमफेरेंस छा थींदो? हाणे सरकमफेरेंस असांखे ख़बर आहे रेडियस जी शक्ल में असांखे मिलियल आहे, इहो हूंदो आहे 2 पाए आर, ठीकु आहे। त 2 ज़रबिया पाए ज़रबिया आर, त 2 ज़रबिया पाए ज़रब ॾींदासीं, हाणे आर जी जॻह ते रखंदासीं 5 सेंटीमीटर, ठीकु आहे। त असांखे सरकमफेरेंस जेको मिली वियो उहो मिली वियो असांखे 10 पाए सेंटीमीटर। हाणे तव्हां मां कुझु माण्हू सवाल कंदा हूंदा कि जेको हे 10 पाए आहे 10 पाए आहे इहो नंबर अदद नथो लॻे, ठीकु आहे। हाणे इहो इन करे छो नथो लॻे, हाणे पाए हिकु अदद ई आहे न, 3.1415। त तव्हांखे अगरि एग्ज़ैक्ट नंबर पको नंबर खपे त 10 खे तव्हां हिन सां ज़रब कराए छॾियो, 10 खे तव्हां पाए सां ज़रब कराईंदो त तव्हांखे तक़रीबन मिलंदो 31.4159, ऐं अॻिते हलंदो रहंदो, ठीकु आहे। त इहो तक़रीबन 31.5 खां थोरो नंढो अंग आहे, अदद आहे। त तव्हां इनखे ईअं करे बि मालूम करे सघो था, त तव्हांखे उहो हिकु अदद जी नंबर जी फॉर्म में शकिल में तव्हांखे मिली वेंदो। हे वीडियो इन ते हाणे पूरी थी वई।